कोरोना वायरस के खतरे सबब सिंध हुकूमत के ऐलान ते लॉकडाउन के 10 दिहाड़े नंढन वडन शहरन में कारोबार बंद रखियो वियो, जडे त दिहाड़ी कमाईंदड़ पोरियत सख्त परेशान है। कंबर में भी 10 ॾींहं लॉकडाउन रहियो, जडे त शहर जा अहम कारोबारी मरकज बंद रहा। होड़ा शहर के अहम रोडन रस्तन ते पुलिस एहलकार ऐं रेंजर्स जा जवान ईंदड़ विंदड़ शहरन के सख्ती सां घरन में रहण की हिदायत कंदा रहा। जडे त कंबर शहर ऐं उन जे भरपासे जे गोठन जा पोरियत बेरोजगारी सबब सख्त परेशान है। सुई केस में बे सिंध सरकार जे लॉकडाउन वारे हुकुम ते 10 ॾींहं बे शहर में कारोबार बंद रखियो वियो, जडे त पुलिस जे मुख्तलिफ रस्तन ते गश्त जारी है। नवकोट में बे लॉकडाउन 10 ॾींहं जारी रहियो, जडे त लॉकडाउन की खिलाफवर्जी कंदड़ हाकिम भील, राशिद लगारी, नरेश भील ऐं हाजी खान चांडियो के नवकोट पुलिस गिरफ्तार करे थाने ते आंदो, जंहिं बाद खेन आजाद कयो वियो। होड़ा लॉकडाउन के 10 ॾींहं गुजरण बावजूद गरीब ऐं पोरियत तबके जे चूंडियल नुमाइंदन का बेसार न लधी, जंहिं सबब पोरियत तबको सख्त परेशानी में मुब्तला है। वारा में भी कोरोना वायरस जे बचाव लाए सिंध हुकूमत जे हुकुम ते 10 ॾींहं भी शहर मुकम्मल बंद रहियो, जडे त मजदूर तबको राशन न मिलण करे सख्त परेशानियन के मुंह ॾियण लगो है। जाम साहब में भी लॉकडाउन सबब दिहाड़ी कमाईंदड़ पोरियत फाका कशी वारी जिंदगी गुजारण ते मजबूर है, जडे त अवामी आवाज जे रिपोर्टर ऐं सोशल वर्करन पारां सरंदी वारन जी मदद सां गरीबन में राशन तक़सीम कयो वियो। जाम साहब जे सोशल वर्करन नज़ीर डायरी, अब्दुल जब्बार मलिक ऐं गुलाम मुस्तफा मलिक पारां सरंदी वारन जी मदद सां पोरियतन में बुनियादी खाधे पीते जो सामान संदन दरन ते पहुचायो वियो। नए दरे में भी सिंध हुकूमत जे कोरोना वायरस जी वबा के फैलजण खां रोकण लाइ कयल लॉकडाउन सबब 10 ॾींहं बे शहर बंद रहियो। लॉकडाउन सबब किराना, सब्जी, मच्छी, मुर्गी ऐं गोश्त जे दुकानदारन पारां वधीक रेट वठण ते असिस्टेंट कमिश्नर रतो देरो, अब्दुल वाहिद चन्ना, असिस्टेंट मुख्तियारकार अंसार अहमद मंगरियो ऐं ॿियनि पुलिस साण करे शहर में दुकानदारन मथां वाधू अघ वठण ते कावड़ जो इज़हार कंदे सख्ती सां वार्निंग ॾिनी त हू शयूं सरकारी रेट मुताबिक हलाइन, ॿी सूरत में संदन खिलाफ कार्रवाई कई वेंदी। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।